मिठली बारगाह में पेश किया मिठले मदीने सरदार के हदीतन तोफतन कीदतन पेश कियम कबूल मकबूल अता फरमा 12 इमाम 14 मासूम पाक बीबी शहीदा ने करबला 4 या रसूल 1,24,000 पैगंबर हजरत गौसे पाकुल वलियन के पेश कियम कबूल मकबूल अता फरमा जेके ॾाढा आदम ख वठिन दुनिया खलाणो करे विया पाक परवरदिगार उन्हनि खे पेश कियम कबूल मकबूल अता फरमा अदा शौकत जा जेके करीब हक़दार पंहिंजा उन्हनि खे बि पेश कियम कबूल मकबूल अता फरमा ए पाक परवरदिगार पेकन में जा सावरनि में जेके करीब हक़दार सभिनि खे पेश कियम कबूल मकबूल अता फरमा ए पाक परवरदिगार उन्हनि खे सवाब अजर अता फरमा इन सलाम जे एवज़ पाक परवरदिगार सां सभिनि ते ख़ासि रहमतूं नेमतूं बरकतूं अता फरमा ही सलाम रोज़ा अतहर में रोज़ा अनवर में पढ़ण ॿुधण सिखण जी तौफ़ीक़ ॾिजे आमीन या रब्बुल आलमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ए पाक परवरदिगार जेको कुछ अज घुरियोसी जेको कुछ अज पढ़ियोसी पाक परवरदिगार जेको कुछ कयोसी मुट्ठी भर माल खर्च कयोसी तुझी मिठड़ी बारगाह इलाही में पेश कयोसी कबूल मकबूल अता फरमा पाक परवरदिगार 12 इमाम 14 मासूम पाक बीबी शहीदा ने करबला 4 या रसूल 1,24,000 पैगंबर हजरत गौसे पाकुल वलियन के पेश कयोसी कबूल मकबूल अता फरमा पाक परवरदिगार मिठड़े महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का वठी जेके भी प्यारा उन सभिन के पेश कयोसी कबूल मकबूल अता फरमा पाक परवरदिगार अज जेको हिननि ख़र्च कयो आहे ॿिए चकर पाक परवरदिगार अञा वॾे में वॾो ख़र्च करण जी तौफ़ीक़ ॾिजाइनि जेके बि हिननि जे घर में मुसीबत परेशानी जेका दूर कर मिठड़े महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वास्ते परेशानी ख़त्म कर पाक परवरदिगार अदा शौकत जे मथां जेका बि अंदर में जेका बि परेशानी जायज़ अथसि पाक परवरदिगार या उन जी घरवारी खे जेके बि जायज़ परेशानियूं नाजायज़ जी खां बचाइजांइ पाक परवरदिगार उन्हनि जूं परेशानियूं दूर कर मिठड़े महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वास्ते या जंहिं अमड़ एॾो ही कयो आ पाक परवरदिगार बचड़े जो पाक परवरदिगार इन बचड़े के नेक निमाज़ी कजाएं इन बचड़े के हयाती ॾिजाएं इन बचड़े के ॿिन्हिनि माउनि खे पाक परवरदिगार इन बचड़े जी कमाई उन्हनि खे खाराइजाएं पाक परवरदिगार इन बचड़े जी कमाई ॿिन्हिनि माउनि खे खाराइजाएं पाक परवरदिगार मिठड़े महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वास्ते इन बचड़े के शर्म हया जी नज़र ॾिजाएं पाक परवरदिगार तुंहिंजो ऐं तुंहिंजे मिठड़े महबूब जो पक्को सचो आशिक़ रसूल कजांइसि ख़ैर ख़ैरातूं हलाइण वारो कजांइसि पाक परवरदिगार मिठड़े महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वास्ते अॼु जेको कुझु घुरी सघियासीं जन जन जे लाइ जेके जेके महिमान आया उन्हनि सभिनि जूं पाक परवरदिगार परेशानियूं दूर कर जेके बि जाइज़ परेशानियूं खणी आया आहिनि पाक परवरदिगार सभिनि जा रहमतुनि सां नेमतुनि बरकतुनि सां झोल भर पाक परवरदिगार अल्लाह साईं मिठड़े महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वास्ते कल्ह हिकिड़ी नंढड़ी जे लाइ दुआ घुरी वई आहे पाक परवरदिगार चयो वियो आहे दुआ अल्लाह साईं उन नंढड़ी खे सिहत अता फरमा पाक परवरदिगार जो उनजी छठी आहे उनखे बि सिहत अता फरमा ए पाक परवरदिगार मिठड़े महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वास्ते अल्लाह मुंहिंजो बि जायज़ परेशानियूं दूर कर पाक परवरदिगार नाजायज़ कदम खां बचाए जाए पाक परवरदिगार मिठड़े महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वास्ते जेके बि ख़यालात ज़हन में हलनि था पाक परवरदिगार मिठड़े महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वास्ते पाक परवरदिगार अगर जायज़ ख़यालात आहिनि पाक परवरदिगार मिठड़े महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वास्ते अल्लाह साईं बस तोखे पारता पाक परवरदिगार तोखे पारता नाजायज़ी खां बचाए जाए अल्लाह मूंखे बि सिहत अता फरमा तोखे ख़बर आहे 3 साल आहे पाक परवरदिगार मूंखे छा थियो आहे पाक परवरदिगार मिठड़े महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वास्ते पाक परवरदिगार अल्लाह नेक हिदायत जो टेम भी आण पाक परवरदिगार मिठड़े महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वास्ते ठिकाई जो भी टेम आण पाक परवरदिगार मिठड़े महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वास्ते ए पाक परवरदिगार मिठड़े महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वास्ते अल्लाह साईं हज़रत अयूब जो वास्तो थे इमाम मिठड़े सज्जाद जी बीमारी जो वास्ते थी जेके भी बीमार उनके सेहत अता फरमा अदा रहमान जे लाइ दुआ जे लाइ चयो वियो अल्लाह से उनखे सेहत अता फरमा उन्हनि जी जेके भी उन जी अमड़ खे जेके भी जायज़ परेशानियूं पाक परवरदिगार उन्हनि जूं परेशानियूं हल